न भुलिजेश कोई न भुलिजेश कोई न लालच लागे वेस जी असां लाइ छांव काफ़ी आहे अजर कई खेस जी वेरनि जे विच में मुहाबे लतीफ़ जे अलाह लॻे रखिजो सिवनि जे देश जी दोस्तों साथियो साईं सूर्य बादशाह जी शहादत जो ॾींहुं आहे साईं सूर्य बादशाह जी शहादत असांखे कहिड़ो पैगाम थी ॾिए ऐं असां उन शहादत खे कहिड़े तरीक़े सां सॼी क़ौम ते पहुचायो आहे या असां उन शहादत मां कहिड़ो फ़ाइदो वरितो आहे साईं सूर्य बादशाह जी शहादत जो मेवर हुयो वतन या कफन आज़ादी या मौत साम्राज्य खिलाफ़ बगावत हुई मज़लूमनि जो झंडो खणी साईं अॻुवानी कई ऐं मज़लूमनि जो साईं बयानु कयो बाबा ग़रीब कंहिंजा ॿिज हूंदा आहिनि कंहिंजा ग़ुलाम हूंदा आहिनि अलाह पाक इंसान खे आज़ादु पैदा कयो आहे त ही कंहिंजी मातहत रही करे कोन रहंदा ही पंहिंजी धरती ते आज़ादु रहंदा साईं अंग्रेज़ साम्राज्य खिलाफ़ बगावत कई ऐं सिंध वतन खे अंग्रेज़नि जी ग़ुलामी खां छुटकारो ॾियारियो 1947 खां पोइ 4 दिवाली इन चइनि मुल्कनि खे पाकिस्तान ठाहियो पाकिस्तान जो मतिलबु छा ला इलाहा इल्लल्लाह आज़ाद सां थियासीं पर अॼु बि असां क़दम चलनि पियूं ऐं उहे जेको आहे सो अंग्रेज़ साम्राज्य जेको निज़ामी हुकूमत आहे हलाइनि पिया असां बिल्कुलु सियासत मुख़्तलिफ़ कयूं था पर असां छटदड़ी जॻह खे अक़ीदत निज़ामी निगाह सां ॾिसूं था असां साईं सूर्य बादशाह जी वतन या कफन आज़ादी ऐं मौत जा नारे जा पैरोकार आहियूं असां उन नारे जा क़ाइल आहियूं असां तमामु घणो जमात कयूं साईं जी हिन शहादतीअ ते सलाम पेश था कयूं ऐं लिखी था चयूं त पंहिंजे रहबर जे नक्शे क़दम ते हली ॾेखारियो ऐं पंहिंजे रहबर जी नसल वाड खे जेको आहे सो पंहिंजे तकमील ते पहुचाइण लाइ पूरी कोशिशि कयो अचो त असां मां सभु गॾिजी उन साम्राज्य कुवतुनि खे शिकस्त ॾियूं जेके मज़लूमनि पारां ज़ुल्म थियूं कनि अॼु जो ज़ुल्म साम्राज्य छा आहे साम्राज्य सिर्फ़ु अंग्रेज़ जो नालो आहे साम्राज्य आहे ज़ुल्म कंदड़ जो नालो कहिड़ो दोस्त या साम्राज्य लफ़्ज़ ख़ासि तौर ते पंजाब में इस्तेमालु थींदो आहे या सिंध लाइ या कंहिं सियासत लाइ इस्तेमालु थिए न साम्राज्य माना लुटेरो जेको क़ौमुनि जा हक़ हज़ब करे जीअं तव्हां ॾिसो था सिंध में धारियल कचर वतन काटे सिंधी माण्हुनि खे पिटाइनि ॿोॾि में सिंधी माण्हुनि जा हक़ खाइनि अहिड़े क़िस्म जी जेके बि ज़ातियूं आहिनि न इहे साम्राज्य लॻे पोइ लॻनि थियूं ऐं साम्राज्य इस्तेमालु थियूं असां हिन ॾींहं ते साईं समेत उन जमात खे सलाम पेश था कयूं साईं जे बरगह इलाही में दुआ में दफ़ा पाक साईं जन जा दर्जा बुलंद फरमाए